नाज़रीन, गवर्नमेंट फजल उमर सेकेंडरी स्कूल बुनियादी सहूलतन का महरूम है। शागिर्द उस्ताद और स्टाफ सख्त परेशानी के मुंह ॾेई त मजबूर आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे कुनरी मां मोहम्मद हुसैन कुंभार। कुंडी जो गवर्नमेंट फजल उमर हाई सेकेंडरी स्कूल जो बुनियादी सहूलतन का महरूम हुजण से गड इमारत जो कम सुस्त रफ्तारी जो शिकार होजन सबब तलीम सख्त मुतासर थी रही है। स्कूल प्रिंसिपल सैयद महबूब शाह ऐं ॿियनि धरती टीवी से ॻाल्हाईंदे मसला हल कराइण जी घुर कंदे वधीक चयो त ऑनरेबल मिनिस्टर नवाब तैमूर साहब, ऑनरेबल MNA नवाब यूसुफ साहब ऐं असांजे इलाइक़े जो वज़ीर तालीम सैयद सरदार अली शाह सां इहो गुज़ारिश करूं था त कुंडरी हिकिड़ो 50,000 आबादी जो शहर आहे जंहिंमें 2 हायर सेकेंडरी स्कूल आहिनि। असां फजल उमर जी ॻाल्हि करूं था त असांजे फजल उमर स्कूल जी तमामु घणी माना ॿारनि जी एनरोलमेंट जे करे बिल्डिंग असां वटि न आहे। कल्चरल डे जे हवाले सां उन में अदा हिते आया, असां वटि ऐलान करे विया। उन ऐलान खे निभाईंदे पंहिंजो वाइदो वफ़ा कयो ऐं असांखे वाटर कूलर असांजे स्कूल खे मुहैया कयो। इन जे लाइ असां तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं ऐं असां अॻिते वरी मुतालबो कयूं था ऐं अदा खे चवंदासीं हीउ स्कूल तव्हांजो पंहिंजो आहे। ॿारनि जी सहूलियत जे लाइ ॿियूं बि जेके असां वटि स्कूल में ज़रूरतूं आहिनि, जीअं साईं ॿियूं बि जेके बि मुतालबा आहिनि, जेके असांजे स्कूल में जेके ज़रूरतूं आहिनि, त इहे सभु असांजा कम जल्दी थियनि। इहो असांजी डिमांड आहे, उहो जल्द खां जल्द थियणु घुरिजे। असांजे स्कूल 6 महीननि खां कमु रहियो पियो आहे ऐं बाथरूम में पाणी कोन आहे ऐं बाथरूम में पैंप वग़ैरह कोन लॻल, न बाथरूम में साफ़ सफ़ाई थियल आहे। ऐं गुज़ारिश कंदसि त असांजे 6 महीने जो जेको कमु रहियल आहे उहो कयो वञे। ज़रूरतुनि ॻाल्हि जी आहे त मसला हल करे निज़ाम बहितर करायो वञे। जॾहिं त पीपल्स यूथ तालके सदर महबूब ख़ासकेली पारां स्कूल लाइ वाटर कूलर ॾेई पीअण जे पाणी जो वॾो मसइलो हल कराइण ऐं 10,000 रोक अतियो ॾियण ते इंतिज़ामिया ऐं शागिर्दनि संदसि थोरो मञियो। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद हुसैन कुंभार, धरती TV, कुंडरी।